वालेकुम दोस्तों, भाऊ अयाज़ मूंसां गॾु मौजूदु आहे। मां हिन जो सफ़र जेको आहे न उहो तमामु घणो दिलचस्प आहे। हिन रेड़े खां कारोबार स्टार्ट कयो ऐं माशाल्लाह सां जेको मां तव्हांजो दुकानु विज़िट करायां थो, हीउ हिन जी महिनत जो नतीजो आहे। ऐं भाउ अयाज़, तव्हां रेड़े खां वठी दुकान जो सफ़र जेको तइ कयो आहे, केतिरी मुश्किलातुनि खे तव्हांखे मुंहुं ॾिसणो पियो आहे ऐं पोइ ई तव्हां दुकानु जेको था ॾियो आहे, दोस्तनि खे थोरी मालूमात ॾियो। दोस्तनि खे असां ईअं चवंदासीं, जॾहिं बि असांजे के दोस्त सिंधी पंहिंजा कराची अचनि, कराची जी माना इहा आहे कर अची। असां हिन ते अमल कंदे वॾी महिनत जदोजहद कईसीं, ॾाढी तकलीफ़ ॾिसी, राति ॾींहुं महिनत खां पोइ अॼु तव्हांजे साम्हूं अलाह जो वॾो करम आहे। पहिरियों रेड़े खां स्टार्ट कयोसीं पंहिंजो कमु, अॼु हिन दुकान ते आहियूं। अलहमदिल्ला थोरी घणी असां होलसेल में, रिटेल त कयूं ई था, पर अॼु अलहमदिल्ला होलसेल बि कयूं था पिया। तव्हां कहिड़े इलाइक़े में मौजूदु आहियो, दोस्तनि खे ॿुधायो। हिनमहिल असां शाहनवाज़ में मौजूदु आहियूं। ज़बरदस्त। अच्छा, ही पहिरियों सिंगल दुकान हुअसि, ॿ दुकान हुया जेकी वितां ईअं भित बनी करे हिनखे डबल दुकान खे हिकिड़ो करे छॾियो अथई। चारि आहिनि दुकान। अच्छा, ज़बरदस्त। ऐं हींअर ॾिसो, ही टियों दुकान जेको आहे हिते बि माल पियो अथसि ऐं हिते रुॻो पापड़ियूं तव्हांखे नज़र ईंदियूं। हे रुॻो दाल सां पापड़ियूं तव्हांखे नज़र ईंदियूं। हे ॾिसो था न, हे माशाल्लाह सां सॼो दुकानु आहे। ॿियो दुकानु कहिड़ो आहे? ही जेको आहे सिर्फ़ु हिन में अटो पियो आहे, अटो पापड़ हे वग़ैरह 4-5 दुकान माना हिन जा माशाल्लाह सां हे वरिता अथई। ॾिसो, कारोबार में अलाह साईं बरकत ॾिए।